अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध की ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां रतो दरो मां ख़बर शेयर कंदा हलूं। रतो दरो लॻा हद PS वारिस ॾिनो माशी ॻोठ मेयार बुड़ो में नामालूम माण्हुनि पारां ज़मींदार अब्दुल सत्तार बुड़ो चे हारी गुलज़ार अली बुड़ो चे 7 जिरेब सारिन जे देर खे बाहि ॾेई साड़े फ़रार थी विया। वाक़े खां पोइ हारी गुलज़ार बुड़ो रोईंदे साफ़िन खे ॿुधायो त मूं मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे सॼे साल जी पौरियत ज़ालिमनि ख़तमु करे छॾियो। मूंखे नंढा बचा आहिनि। मां वसा वारनि खे SSP लाड़काणा बंगा साहब के अपील तो करियां त मूंखे नुक़सान जे भरताई करे ॾिनी वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।